सिंधु माथिरी दुनिया जे क़दीम तहज़ीबुनि मंझां हिकु आहे जिते अनेक क़बीलनि ऐं ज़ातियुनि वारा माण्हू आबाद आहिनि। इन्हनि मां के क़बीला बुनियादी तौर ते हिन ई धरतीअ सां वाॻियल आहिनि त के वरी दुनिया जे मुख़्तलिफ़ मुल्कनि मां अची हिते आबाद थिया। अॻु जॾहिं मुल्कनि जे हदबंदियुनि लाइ सरहदुनि जो रिवाज अञा एतिरो आम न थियो हो, तॾहिं हिकु ख़िते जा माण्हू ॿिए ख़िते में आसानीअ सां अची वञी सघंदा हुआ ऐं पंहिंजी सहूलियत ख़ातिर उते टिकी पवंदा हुआ। सिंध में रहंदड़ रेबारी क़बीलो बि उन्हनि क़बीलनि में शुमार थिए थो जंहिंखे अॼु बि खाना बदोश या लाॾाऊ क़बीले तौरु सुञातो वञे थो। रेबारी हाणे जेतोणीकि खाना बदोशी ख़तमु करे सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में पंहिंजा मुस्तक़िल ऐं पक्का ॻोठ ॿधी वेही रहिया आहिनि, पर पोइ बि हिन क़बीले जी असुलु सुञाणप अञा मिसार जी नाहे सघी। हिन क़बीले जे माण्हुनि खे लाॾाऊ क़बीलो इन करे सॾिबो हो छाकाणि त संदन धंधो उठ पालण ऐं माल जा वॻ धारण हो। माल ऐं उठनि जा वॻ चारण सबबि हू हिकु हंधि पंहिंजो ठिकाणो करे न सघंदा हुआ ऐं पोइ वतंदा हुआ हिकु हंधि खां ॿिए हंधि लॾो लाहींदा। रेबारी असुल में किथां आया तंहिंजे बारे में का बि मुस्तनिद तारीख़ नथी मिले। चयो वञे थो त रेबारी ईरान वारे पासे खां थींदा बलूचिस्तान ऐं अफ़गानिस्तान जे रस्ते भारत पहुता, पर के मौरिख़ रेबारियुनि जो ताल्लुक़ राजस्थान जे राजपूतनि सां ॻंढीनि था। तहक़ीक़ सां ॾद कथाउनि में ख़बर पए थी जैसलमेर में जीअं राजा हो रायदन, उतां खां जीअं हुन संग घुरियो, संग खां पोइ असांजी जीअं माइग्रेशन थी रातो राति पंहिंजो ॾेवल जे उमरकोट खां नोटे खां ॾेवल जो थान आहे, ॾेवल जो घेड़ सॾिबो आहे, उतां खां अचणु थियो, पंहिंजो अची पोइ डोडारो फार्म गोलाड़ची बदीन हिते रहणु थियो। पोइ हिते रहण खां पोइ लाॻीतो जेके रेबारी हुआ हिते जेको हुननि जो तालुकात रहियो उहो सिर्फ़ु माल सां रहियो। सनातन धर्म जंहिंजो को बि सन अॻियां पोयां लिखियलु न आहे, उन मंझां हज़ारे धर्म लिखिता आहिनि। सनातन धर्म चंद्रवंशी, दुनिया में ॿ वंश, सूरजवंशी ऐं चंद्रवंशी, ऐं पुराणी माना विधांती ॻाल्हि ही चंद्रवंशी क़ौम आहे ऐं सनातन रेबारी क़ौम माना इन क़ौम जा माण्हू। असल अॻे असां हिते हेॾा हुआ इंडिया जा, पोइ माल कहाणी हिते सभु मतिलबु हिकिड़ो हुओ, पोइ हिते गाह ॿियो परे ठीकु हुओ ते वेठा तो वेही रहिया, पोइ विया हलिया ॿिया असां वेही रहिया माल जी सहूलियत ते, ईअं मिड़े वेही रहे थे आहां सभु हिन पासे जा। रेबारियुनि जो समाजी सिरिश्तो मादरी निज़ाम ते ॿधलु आहे जंहिंमें घणे भाङे रोज़ानी ज़िंदगीअ जा कम औरतूं सर अंजाम ॾींदियूं आहिनि। जॾहिं त मर्द माल चारींदा आहिनि। रेबारियुनि जी हिकिड़ी सुञाणप संदन हथ जो हुनुर आहे। रेबारी औरतूं भर्त भरियल कपिड़नि खां वींदे बैग ऐं घरेलू इस्तेमाल जूं ॿियूं शयूं जंहिं कमाल कारीगरीअ सां तयारु कनि थियूं से संदन फन जो आला नमूनो हुजनि थियूं। भारत में रेबारी घणो करे गुजरात, पंजाब, हरियाणा, मध्य प्रदेश ऐं राजस्थान वारनि इलाइक़नि में रहनि था। रेबारियुनि जूं औरतूं पंहिंजी पोशाक
तोड़े ॻह ॻठनि जे हवाले सां परे खां सुञातियूं वेंदियूं आहिनि। छोकिरी जीअं ॼमे थी पोइ हुन खां पोइ जेको ड्रेस हूंदी आहे उहो माना आम जेको सिंधी वेस हूंदो आहे, शलवार ऐं मथे गगो जेको आम रवाजी पातो वञे थो उहो ई पातो वञे थो। पोइ जॾहिं शादी थींदी आहे पोइ हुनखे अछा चूड़ा अछा कंगण जेके आहिनि उहे पाराए वेंदा आहिनि पूरी बाह में, ऐं उनखे पोइ कननि में जेके झुमक या असां उनखे चवंदा आहियूं कुड़कूं वाला जेके कन में पाराए वेंदा आहिनि, उहा ई सुञाणप हूंदी आहे त हीअ छोकिरी शादी शुदा आहे। पोइ शलवार जी जाइ ते उते वरी घाघरो पड़ो चवंदा आहिनि, घाघरो पारायो वेंदो आहे। हाथी जे जहान जो चूड़ो ही पहिरींदियूं आहिनि, त उन में जो इंसान मरंदो आहे या हलंदो आहे त उनखे का बि माना ख़राबी कोन थींदी, असरात ख़राबु उनजो कोन थींदो ऐं उनजो मरण सजायो थींदो। इन जे लाइ हिकिड़ी माना इनखे ॿलैया चवंदा आहिनि, हू ॿलैया पहिरींदियूं हुयूं हाथी जे ॾंद जूं, हाथी जे जहान जूं। त हाणे उहो हाथियुनि वारो त कोन्हे, हाणे इहे सभु प्लास्टिक जा इहे निकिता आहिनि, पर अञा ताईं उहे मायूं पहिरींदियूं उहे ई आहिनि। माना हीअ चूड़ियूं या इहे कोन पाईंदियूं आहिनि, हू पाईंदियूं आहिनि, हू महांगा आहिनि साईं। हिकिड़ो माना 2-2 3-3 हज़ार रुपयनि जो आहे ऐं हिकिड़ी माई जो उहो माना 2-3 पेड़ियूं माना हलंदो आहे, त हू माना मज़बूत हूंदो आहे, थुल्हो हूंदो आहे। रेबारी जिनखे लबारी या रेबाड़ी बि चयो वेंदो आहे, तंहिं लफ़्ज़ बाबति ॿोलीअ जे माहिरनि जो चवणु आहे त इन जी बुनियादी माना आहे रीझाइण या ॿुचकारण। कंहिं शाइर जी हिकु काफ़ीअ में बि रेबण जो ज़िक्र थियल आहे। मूमल चढ़ियो माड़ीअ ते वेठे हुकुम हलाए, हिकु रेब ॿियो फरेब टियों जादू जाॻाए। रेबारियुनि खे ॾिसजे त हू वाक़ई बि रेबण वारा आहिनि। माल ख़ासि तौर ते उठनि जे वॻ खे रेबारी जंहिं अंदाज़ सां रेबिन था सो बि हिकु ॾिसण जहिड़ो अमल हुजे थो। असांजो माल हो ओठो, ओठे माल में असांजो वॾो शौक़ु आहे। अॼु बि हाणे वण वढिजनि 30 साल खां पोइ, न त असांजो ॿियो को बि कारोबार न इल्म जो न बनी जो न ॿारे जो, ख़ाली उठण सां गॾु हूंदासीं। जंहिंमें शाह साहिब हिकिड़ी जॻह ते ॿुधाए थो त संधूणियूं सूहनि तड़ ॿिनी कंदियूं, आओ अवारनि जे मथे उठियूं जिनायूं ऐं उन जे मथां ऐं रॿारियुनि पे माना खिल भोग कया। चए थो संधूणियूं सूहनि तड़ ॿिनी कंदियूं, लाओर न लतीफ़ जे ॿधो फन फुरनि, खेटा तिन खूहनि रही विया रेबारे। असुल असांजो कमु हो उठूं चाढ़नि। उठ जेका जानवर आहिनि, उठ ढाची चऊं, उठ चऊं, उहो कमु असां लॿारी क़ौम जो। झंग हूंदा हुआ, उठनि जो खीरु महीनूं वञी झंग में चाढ़ंदा हुआ, खीरु पींदा हुआ, मानी उहे कोन खाईंदा। जेके धरा हूंदा हुआ उहो माण्हू चवंदा हुआ ही कीअं था कटियो। ही मालदारी माण्हू असल खां वठी इन्हनि जो ॻोठ वग़ैरह अॻे कोन हूंदो हो। हींअर पाकिस्तान थियण खां पोइ इन्हनि अची ॻोठ वसाया। अॻे जिते गाहु सुठो हूंदो हो उते 4 ॾींहं उते रहंदा हुआ, 4 ॾींहं उते रहंदा हुआ, 4 ॾींहं उते रहंदा हुआ। अहिड़े नमूने सां वांटनि जे ज़रिए माना पिया घुमंदा हुआ। असीं वांट चवंदा आहियूं ढाणी खे, ॻोठ खे या पाड़े खे, नंढो ॻोठ। त अहिड़े नमूने सां इहे घुमंदा फिरंदा हुआ। हाणे हिते रहंदा आहिनि। हाणे पारकर में 5-4 जबल जी चौकर ते हिननि जा ॻोठड़ा आहिनि। चवनि था त रेबारी 1212 ईस्वीअ धारे सिंध में अची आबाद थिया। रिवायतुनि मूजिबि हाणोके भारत जे राजस्थान वारे इलाइक़े मां रेबारियुनि जी सिंध ॾांहुं लॾ पलाण थी। जंहिं वक़्तु भारत जे इलाइक़े मां संदन लॾ पलाण थी हुई,
तंहिं वक़्तु सिंध में सूमरनि जो राज हो ऐं सूमरनि ई हिते संदन साम झली, जंहिंखां पोइ हू सिंध जा ई थी रहिजी विया। सूमरनि जी जॾहिं दुर्दे जी माना हिननि में पाण जंग लॻी पंहिंजे हुनजी अलादीन खां, उन टाइम असां हिते हुआसीं। हिते हुआसीं त असां जेको हुन राजा खां आयो त असांजी सॼी सूमरनि असांजी मदद कई। अॼु ॾींदुसि सूमरे ज़ात खे अॼु बि असीं सलाम कंदा आहियूं कि हिकु पुनूं करे गोली सारे जत ज़ाती। सिंध में रेबारिन जा 2 कबीला आबाद आहिनि। इन्हनि कबीलनि मां हिकिड़ो कबीलो थरपारकर जे नंगर पारकर वारे इलाइक़े में आबाद आहे, जंहिंखे पारकरी कबीलो सॾियो वञे थो। रेबारिन जो ॿियो कबीलो सिंध जे बैराजी इलाइक़े जे ज़िलनि बदीन ऐं मीरपुर ख़ास में आबाद आहे। हीउ कबीलो पाण खे सिंधी रेबारी सॾाए थो। पारकरी ऐं सिंधी कबीलनि सां ताल्लुक़ रखंदड़ रेबारियुनि जी रीतुनि रस्मुनि, लिबास ऐं उथणी वेहणीअ में बि वाज़िह फ़र्क़ु आहे। रेबारियुनि जा ही 2 कबीला हिक ॿिए सां संगावती बि कोन कनि। पाकिस्तानी अंदर में हिकु पारकर वारा, हुननि खे बि केतिरो टाइम उहा ॻाल्हि आहे। ऐं असीं माना सिंध वारा, असांजी ॾेती लेती न बगिन क़ौमूं नुखूं इहे आहिनि, पर असांजो पाण में ॻाल्हाइण ॿोलाइण हिननि जो हू पारकरी ॿोली कंदा आहिनि, असांजी ॿोली या पंहिंजी ॿी हूंदी आहे। जीअं हू बि हिकिड़े मारवी सुरमई आले कंहिं महिल ॻाल्हि था कनि, पारकरी ॿोली हिकिड़ो नंढो पई त रूड़ी जात रेबारी ऐं वीसो तर भलियां एक घड़ी के कारण एक घड़ी के कारण आपे कर लिया रहिए ने राजवे रहिए रेबारिए सांझ सवार ने सीराएं ऐं ॾूध ऐं ॾही। ही पारकरी ॿोली आहे ऐं असांजी ॿोली माना किथां मिली। हाणे त सिंधी ठाट घणी मिली वई आहे त 1200 साल हिते ऐं असांखे रही माना थिया न। थारे महिरबानी तूं अमां कोन्हे हली आयो ती तकलीफ़ किथे वेरे मौज़रत। त असांजी ॿोली माना मुख़्तलिफ़ ॿोली आहे जेका माना कंहिं ॿोली सां को बि नालो नथो ॾेई सघिजे। ही 5-8 ॿोलियुनि जो माना गॾियल हिकिड़ो माना गॾजनि थियूं पोइ इहा ॿोली आहे। इहा माना हिते सिंध में रहण जे करे कुझु लफ़्ज़ चेंज थिया आहिनि, कुझु मिलावट थी वई आहे। कच्छ में कच्छी ॿोली आहे, पारकर में जेके रेबारी रहनि था उन्हनि जी पारकरी ॿोली आहे, ऐं इहा गुजराती ॿोली जेके बोरी या उहे ॻाल्हाइनि था गुजराती ॿोली उन सां मिले थी। सिंध जे बैराजी इलाइक़े में रहंदड़ रेबारी कबीले जूं 10 नुखूं आहिनि। इन्हनि नुखुनि में भीम, भाड़का, महेश, आल, खांभलिया, गुरचुर, भांगुला, नांगस, मोटण ऐं बहरमटा नुखूं शामिल आहिनि। इन्हनि रेबारियुनि जी इज़ाफ़ी नुखुनि में अंबड़, खटाणा, पाणकोटा, पाया, थरकोटा, अजाणा, बखिया, नांगा, ढगल, सोकियल, ॾिया, भरूवाड़, करमटा, करूतरा, कड़िया ऐं ॿियूं नुखूं शामिल आहिनि। पारकरी तोड़े सिंधी रेबारी हिक ई नुख में शादी मुरादी कोन कनि। रेबारियुनि जा संग बदे ते थियनि था ऐं को वरले माण्हू बदे जे एवज़ पैसा या माल अदा करे थो। माइट सां सभु रेबारी सभु माइट, पर असांजा कोई आहे न, कोई असांजी बरादरी थोरो हुनजे नुखों दारदार आहे, उहो अलॻि अलॻि नुख मां असां शादी सुदी करूं था। शादियूं जेके पंहिंजे रेबारियुनि जूं 10-11 जेके नुखूं आहिनि, उन नुख हिकिड़ो ॿी नुख में कंदो, ॿियो टी नुख में कंदो, माना साॻी नुख में कॾहिं बि कोन थी थिए। ऐं हू मुख़्तलिफ़ नुख में कंदो, पोइ जेका बारात वेंदी आहे शादी थींदी आहे, पोइ उहे जेके औरतूं आहिनि पंहिंजे हिसाब सां जीअं शादियुनि में या उलिया राशि जो मेलो आहे पोइ उते हिक ॿिए जा ॿार ॾिसंदियूं आहिनि, या माण्हू रवानो कंदा आहिनि त ॿार ॾिसी जो ॿार कीअं आहिनि, पोइ उनखे उहो पसंदि कंदा आहिनि माइट। ऐं छोकिरो कॾहिं बि छोकिरे खे कोन, छोकिरी खे कोन ॾिसंदो, छोकिरी कॾहिं छोकिरे खे कोन ॾिसंदी, उहे पसंदि कोन कंदा आहिनि। शादियूं जे भीम आहे त मां सन मां शादी कंदो, भाड़को आहे त वरी भीमनि में इन में अहिड़े हिसाब सां शादियूं जेके आहिनि। जहिड़े अॻे त असांजा 4 वेला हा शादी जा, उन में घटि आहे हाणे 2 वेला आहिनि। रेबारियुनि जो बुण बुनियाद किथां शुरू थियो?
ऐं हू कीअं मुख़्तलिफ़ नुखुनि में विरहाइजी विया तंहिं बाबति तारीख़ ख़ामोश आहे। इन हूंदे बि कुझु तारीख़ी किताबनि में संदन ज़िक्र ज़रूरु मिले थो। इन ज़िक्र में बि खेनि खाना बदोश क़बीले तौरु ज़ाहिर कयो वियो आहे। हिकु हंधि इहो बि ॼाणायल आहे त रेबारी डेवसी नाले हिकु शख़्स जो औलाद आहिनि जेको तनू भाटी नाले हिकु हिंदूअ जो पुटु हो। रेबारी पाण खे चंद्रवसी बि सॾाइनि। अवाइली ॾींहंनि में रेबारी माल सांगे पंहिंजा कखावां घर ठाहे वेहंदा हुआ। सिंध मां जीअं ई ॿेलनि जो ख़ात्मो थियो ऐं ज़मीनूं आबाद थियण लॻियूं त रेबारियुनि बि पंहिंजा पका अझा ठाहिणु शुरू कया। हाणे त अक्सर रेबारी मुख़्तलिफ़ पकनि ॻोठनि जा रहवासी थी विया आहिनि। संदन ज़मीनूं ऐं कारोबार बि आहे। किन रेबारियुनि त दुकानदारी बि शुरू कई आहे। अॻे जीअं माना पंहिंजो सिंध में आया, पोइ सिंध ऐं इंडिया जेको पाकिस्तान इंडिया हिकु आहे, त उन टाइम कखनि जा घर हूंदा हुआ ऐं 100, 150, 200 घर गॾु हूंदा हुआ। हिकिड़ो उछनि में ईंदो त ॿिया उते ॻोठ में वेही चौपड़ रांदि कंदा हुआ, ॿियूं रांदियूं कंदा हुआ, वेठा हूंदा हुआ, को टेंशन को फ़िकर कोन हूंदो। हाणे इहो आहे त उहे माना पंहिंजे हिसाब सां कंहिं 2 एकड़ ॿनी वरिती आहे, कंहिं 10 एकड़ वरिती आहे, कंहिं 100 एकड़ वरिती आहे, पखिड़िजी विया आहिनि ऐं कुझु कारोबार में लॻी विया आहिनि, पंहिंजी ज़मीननि में रहनि पिया। हाणे 10 घर, 20 घर, 30 घर, 40 घर इन हिसाब सां रहंदा। अॻे माना वधीक हूंदा, उहो हाणे उहे ॻोठ जेके पुराणा पखनि वारा घर उहे घटि रहिया आहिनि। हाणे हिकिड़ो लांडी सिस्टम आहे, हिकिड़ो कचो घर आहे या पको घर आहे। साईं हाणे तइलीम आहे, हिकिड़ा छोकिरा पढ़नि पिया, के फ़ौज में विया आहिनि, के माना तपेदार आहिनि, के मास्तर आहिनि। हिकिड़ो इहो ई कमु आहे। ऐं ॿियो असांजो ॿनी जाटूं माना हीअ निरबारी धनिया जी पंहिंजी ज़ाती बनी अहिड़े हिसाब सां कंहिंजा प्लाट, कंहिंजूं बनियूं। ऐं ॿियो हाणे इहो कारोबार घणो शहर जे हिसाब सां माना रिज़की दुकान आहे, ही हू मुंहिंजा पंहिंजा ज़ाती दुकान आहिनि। पहिरीं त आऊं बि माल जो वॾो भाॻियो हुउसि। हाणे जॾहिं मूंखे वक़्त खे सलाम आहे। पार करी तोड़े सिंधी रेबारी अञा बि हिंदू मत सां वाॻियल आहिनि। ओम भूर्भुवः चित सवितरवरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। ओम भूर्भुवः। संदन शादियूं मुरादियूं साॻे हिंदू मत जे रीतुनि रस्मुनि मूजिबि थियनि थियूं। रेबारियुनि जा संग संदन बिरादरीअ जा चङा मुड़ुस वेही तय कंदा आहिनि। सिंधी रेबारियुनि में शादीअ जो इहो तरीक़ो आहे त ॼञ में औरतूं शामिल नाहिनि थींदियूं। सिर्फ़ु घोट ऐं ॼाणी वञी कुंवार खे परणाए ईंदा आहिनि। कुंवार साहिबु संदसि साहुराणे घर में को वेझो अज़ीज़ गॾिजी ईंदो आहे। पार करी रेबारियुनि में वरी शादीअ जी रस्म इहा आहे जो फेरनि महिल तेसी ताईं घोट ऐं कुंवार जा पलव ॿधल रहनि था, जेसी ताईं को अज़ीज़ या मिट माइट को नंढड़ो घटो खणी संदन हंज में न विझे। ॼञ ऐं शादीअ जे रस्मुनि में हू कंहिं बि ग़ैर मज़हब जे माण्हू खे शरीक नाहिनि कंदा। सिंधी रेबारी परदे जा एतिरा त पका आहिनि जो हिक खां ॿिए नुख जे मर्दनि आॾो बि पंहिंजुनि ज़ाइफ़ुनि खे नाहिनि छॾींदा। इन जे उबतड़ पारकर रेबारियुनि जूं औरतूं वरी पर्दो बिल्कुलु नाहिनि कंदियूं। पारकरी रेबारियुनि जूं औरतूं सीधे सामान जी ख़रीदारीअ खां वेंदे ॾेती लेतीअ ताईं समूरा कम पाण कनि थियूं। असांजी उठनि ते ॼम थींदी न, उन मंझि बसि मर्द ई वेंदा हुआ। अॻे त असांजे वॾी उमिरि जा जेके आहे न उहे शादियूं कंदा त बाबा जेको पंहिंजा ॿार संभाले सघे उनजी शादी कजे। हाणे त 10-12 साल 15 साल जे अंदरि छोकिरनि जूं शादियूं थियनि थियूं। अॻे जेको पंहिंजो घरु संभाले सघे उनजी शादी कजे। ऐं उहो उठ ते वेंदी विझनि पोइ शायदि उनजो ई सबबु तंहिंजे करे जेके आहिनि 2 माण्हू उठ ते वेंदा हुआ, पोइ उन में लेडीस कोन वेंदी। सिंधी रेबारी हज़रत गौस बहाउद्दीन जा पोइ लॻा आहिनि। इन करे हू हज़रत गौस बहाउद्दीन ज़करिया जे ख़लीफ़े राजसीन सुमराणीअ जी दरगाह ते हाज़िरी वञी भरीनि था। राजसीन सुमराणी जी दरगाह बदीन ज़िले जे शहर नंदे जे भरिसां वाक़िअ आहे। राजसीन सुमराणी जे मेले जो इंतज़ाम बि सिंधी रेबारी ई संभालीनि था। इन मेले ते रेबारी 12 बचे अची हाज़िरी भरींदा आहिनि। रेबारी हाज़िरी वक़्तु हिकु ख़ासि क़िस्म जो राग ॻाईंदे वञी दरगाह जी सलामी भरींदा आहिनि। पीर पुछनि
मुझे दे दिल रुबा दे दार ले आयो हे करे के डाक चाल तो यार ले आयो इन घुरजे ते मुके महबूब मिलकत का मडे महबूब मिलकत का मडे इन घुरजे ते मुके महबूब मिलकत का मडे महबूब मिलकत का मडे वो ॾियो दिलासो दिल रुबा है ॾियो दिलासो दिल रुबा दरकार ले आयो दरकार ले आयो रिवायतूं इहे बि आहिनि त सिंधी रेबारियुनि जा संग बि दरगाह राजसीन जे मेले ते ई तय थींदा आहिनि। थींदो ईअं आहे जो रेबारी पंहिंजुनि ज़ाइफ़ुनि लाइ इन मेले जे मौक़े ते अलॻि तंबू हणंदा आहिनि जिते मर्दनि जी अचवञु मना थियल हूंदी आहे। उते ई पोइ औरतूं वेही रिश्ता तय कंदियूं आहिनि। मेले दौरान मर्द तोड़े औरतूं पंहिंजे फौती अज़ीज़नि जी क़बर ते हाज़िरी भरींदियूं आहिनि। रेबारी पंहिंजा मुर्दा साड़ण बदिरां पूरे छॾींदा आहिनि ऐं अक्सर रेबारी पंहिंजा मुर्दा खणाए अची दरगाह राजसिन जे इहाते में दफ़न कंदा आहिनि। तारीख़ सिंधी या जेके बि बुक आहिनि उन में तव्हां ॾिसंदा त गौस बावल जी ज़िक्र आहे इस्लाम खे फ़रोग़ ॾियण लाइ हुन पंहिंजूं कोशिशूं कयूं हुयूं। त हू जॾहिं सिंध में आयो हिते रेबारनि सां मिलियो हो या पंहिंजो ओलिया राज सिंह या खानशाह जेके हुनजा ख़लीफ़ा आहिनि त उते उन रेबारनि में बि कुझु रीतूं रस्मूं मुस्लमान जूं आंदियूं हुयूं। जीअं असांखे हिकिड़ो रीत रस्म इहा आहे त बाबा जेको गोश्त खायो था उहा पंहिंजी कुठी हिलाल कोन्हे, उहा जॾहिं बि तव्हां को था त उहा मुस्लमान खां तव्हांखे ज़बा कराइणी आहे। हिकिड़ी इहा ॻाल्हि। ॿी ॻाल्हि त तव्हांखे जेको आहे अॻे इहो हूंदो दफ़नाईंदा हुआ साड़ींदा हुआ, पोइ इहो चयो त बाबा दफ़नाइण जेको आहे इहो सुठी ॻाल्हि आहे, पोइ रेबारनि दफ़नाइण शुरू कयो। साड़ण वारो सिस्टम बिल्कुलु सिंध में ख़तमु आहे। मरे जी रीत आहे त 12 ॾींहं खां अॻे पोइ न वेंदा आहियूं। 12 आख़िर लासट आहे। 11 ॾींहं माने अॼु पथारी ते वेठा हूंदासीं, पोइ जेको माण्हू 11 ॾींहं फाथा थिए, जेको यार दोस्त माइट आयो 12 ॾींहं हुनजी माना मानी पूरी क़ौम खे माना हुनखे ॿुधाईंदा। दरगाह ते ख़ैर ख़ैरात बि रेबारी पाण कनि। हलाल जानवरनि खे हू मुस्लमाननि खां ई ज़बह कराईंदा आहिनि। पाण वॾे जानवर जो गोश्त न वापराइनि। कुकड़ जो गोश्त बि संदन घरनि में न पचंदो आहे। बाक़ी बाकरू या रेढो गोश्त शौक़ सां खाईंदा आहिनि। रेबारियुनि में हाणे जेतोणीकि पढ़ण लिखण जो शौक़ु जाॻियो आहे, पर हिननि माल धारण जो धंधो बिना तर्क बि नाहे कयो। पारकरी रेबारी घणो करे रेढो या बाकरू माल धारीनि। सिंधी रेबारी ओठो माल अञा बि शौक़ सां धारींदा आहिनि। ओठे माल सां गॾु बाकरू, रेढो ऐं माहियो माल बि रेबारियुनि जे वथाणनि ते मौजूदु ॾिसी सघिबो आहे। हिकु सर्वे मूजिबि सिंधी रेबारियुनि जो मीरपुर ख़ासि ऐं बदीन ज़िले में चङो ख़ासो अंग रहे थो ऐं अटकल 4000 घर इन्हनि ॿिन्ही ज़िलनि में रेबारियुनि जा मौजूदु आहिनि। नंगर पारकर जे मुख़्तलिफ़ ॻोठनि में पारकरी रेबारियुनि जी आबादी 200 खनि घरनि ते मुश्तमिल आहे। रेबारियुनि लाइ इहो मशहूरु आहे त हिननि सिंध जे सूमरे हाकिम दोदे सूमरे जी हिकु जंग में शहीद थी वञण खां पोइ सोग में कारा वेस कया हुआ। दोदे सूमरे जी शहादत जे सोग में मर्द तोड़े औरतूं कारा कपिड़ा पाईंदियूं हुयूं, जेकी 1971 धारे हुननि पाइण छॾे ॾिना। संदन इहा सूअ सूमरनि जे क़बीले सां वास्तो रखंदड़ सेठ वली भाई लहराई हुई। सेठ वली भाई पंहिंजे कपिड़नि जी मिल मां रंगीन कपिड़नि जूं ट्रकूं भराए टंडे बागे पहुतो हो, जिते हुन रेबारियुनि जो मेड़ कोठाए उते कपिड़ा विरहाया हुआ। उन ॾींहं खां पोइ सिंधी रेबारियुनि कारा कपिड़ा पाइण छॾे ॾिना। पारकरी रेबारियुनि में अञा बि सूअ जो रवाज आहे ऐं संदन वॾी उमिरि वारियूं औरतूं अञा बि कारा वेस कनि। पारकरी मर्दनि जो चवणु आहे त हुननि इहा सूअ इन करे न लाथी छाकाणि त राजस्थान में रहंदड़ रेबारी बि अञा सूअ में आहिनि। पारकरी रेबारियुनि जा मर्द आम रिवाजी कपिड़ा पहिरीनि। हिन क़बीले जे कुंवारियुनि ऐं शादीशुदा औरतुनि खे कंहिं हद ताईं रंगीन कपिड़ा पाइण जी बहरहाल इजाज़त आहे। पुराणो कल्चर जेको असांजो आहे उहो बिल्कुलु ख़तमु थींदो वञे। पुराणो जेको अॻे असांजो लेडीस जो कपिड़ो हूंदो उहो बि चेंज थी वियो आहे। पर पोड़नि वटि कुझु आहे
बाक़ी नओं जेको नसल अचे पियो उन में बिल्कुलु ख़तमु आहे। अॻे असांजा जेके छोकिरा हूंदा हुआ नंढे हूंदे ई केविटी जेका आहे न इहा माना लाज़मी हूंदी हुई, पर हाणे जेको नौजवान छोकिरो अचे थो उन में इहा केविटी वारो सिस्टम ख़तमु थी वियो आहे। हीअ मुंहिंजा बि कन टोपियल आहिनि, तव्हांखे नज़र ईंदा हूंदा, हीअ मुंहिंजो कन टोपियल आहिनि, पर इहो कल्चर असांजो ख़तमु थी वियो आहे। ॿियो असीं हिते लुकड़ी सोन जी ॿधंदा हुआसीं, उहा बि असांजे छोकिरनि मां ख़तमु थी वई आहे। ऐं टोपी असांजे नंढे वॾे खे हूंदी हुई, पटको टोपी इहो असांजी सुञाणप हूंदी, उहा बि हाणे आहिस्ते आहिस्ते जी एजुकेशन अचणु शुरू थियो आहे त इहा शइ बि असां वटि ख़तमु थी वई आहे। मणे आम रे छॾी ॾींदी हिते अॻे पैदा हूंदा, हाणे को छोकिरा थिया ॿिया थिया इहे वक़्तु जा, को खमीस पहिरिया को सिमसण पहिरीं, आहिस्ते आहिस्ते उहो रिवाज़ निकिरी वियो। पढ़ण जे ऐं कुझु दुनिया में उथी वेठी जे करे माना सभु हाणे कढनि पिया ऐं छॾे ॾिनो आहे। को पुराणो माण्हू आहे जेकॾहिं उन में आहे त आहे, न त कोन्हे। कारो वेस हिन जो ऊनी हूंदो आहे, रिढनि जी ऊन माना ठाहे ऐं पोइ लिबास जो माना ठाहींदा आहिनि माइनि जो। मर्दनि जो ई साईं ऊनी खथा हूंदा आहे ओढ़ण जा, पहिरण जा बि खथा हूंदा हुआ, ऐं ॿिया हू बाफ़्ते जा ठाराईंदा हुआ जंहिंखे करड़िया चवंदा आहिनि, उहो माना पाईंदा हुआ। हाणे उहो कोन्हे, हाणे छोकिरा आहिनि सो माना सभु ॿारनि जो लिबास जीअं आहे अहिड़े नमूने सां लिबास हिन जो थी वियो आहे। रेबारी अॻे जेतोणीक खाना बदोश रहिया आहिनि, पर हाणे संदन रहणी कहणीअ में काफ़ी तब्दीली आई आहे। रेबारियुनि जी तारीख़, नुखनि, ज़िंदगीअ ऐं रहणी कहणीअ जो अभ्यास कंहिं ॻूढ़ी दिलचस्पीअ खां ख़ाली हरगिज़ न आहे। भारत खां वठी सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि ताईं रहंदड़ रेबारी उहो क़बीलो आहे जिन जी तारीख़ ऐं सक़ाफ़त खे साढ़ण जी ज़रूरत आहे, छाकाणि त इन वसीले असांखे क़दीम तहज़ीब जे दौरनि ऐं ओझाणनि जो पतो पवे थो।